नौशरो फिरोज मामा के खबर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो जे रिपोर्ट मुताबिक़ ठारू छा भरिसां ड्यूटीअ ते वेंदड़ पुलिस एहलकार खे हथियारबंदनि जी फुर मज़ामत ते खेसि तशदुद करे सरकारी वर्दी पिणु लहराए फोरू खणी विया। पुलिस एहलकार ऐं संदसि वारसनि जो थाणे आॾो एहतजाज। ठारू शाह भरिसां नौशरो फिरोज लिंक रोड ते ॻोठु नवाज़ियो भान भरिसां नौशरो फिरोज जेल ते ड्यूटीअ लाइ वेंदड़ पुलिस एहलकार मुनीर खोसो खां 3 नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते खेसि रोके मोटरसाइकिल ATM कार्ड मोबाइल फोन फुर करे मज़ामत करण ते खेसि पातल सरकारी जैकेट लाहे खेसि तशदुद करे फरार थी विया। इतला ते संदसि वारस कमरदीन खोसो वहीद खोसो ऐं ॿियनि ठारू शाह थाणे आॾो पहुची एहतजाज कंदे दाहींदे चयो त ठारू शाह जे रोड रस्तनि तां फोरू थियल फुरूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। हर आए ॾींहुं फोरू सरेआम कंहिं न कंहिं खां फुरकनि था, पर ठारू शाह पुलिस उबूर निंड सुतल आहे। उन्हनि चयो त हिते पुलिस एहलकारी महफ़ूज़ न आहिनि ऐं आम शहरनि सां छा हालत हूंदी। उन्होंने DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते शहर ऐं भरपासे में अमन अमान बहाल करायो, फुर थियल गाॾी ऐं सामान वापसि करायो वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। मां मुनीर अहमद सनाब अब्दुल सुबुह जो शहर माना 6:15 जो टाइम डुबी ते वञा पियो। माना बाननि खां अॻिते इन माना मस्जिद खां माना अचानक आमो साम्हूं मोटरसाइकिल अचनि पिया। मोटरसाइकिल माना हलंदे मुंहिंजी चाबी बंदि कयऊं, गाॾी मुंहिंजी बीही वई। 3 ॼणा मोटरसाइकिल खां माना लही माना हिकिड़े मशीन मूं ते सिधी कई। ॿिए चयो भाउ गाॾी खां लह न त हणो ई था सघ। मां गाॾी खां लथुसि, गाॾी फुरियाऊं, जेकेट मूंखे सरकारी पातल पुलिस जी उहो बि लहरायूं, उन मां झटकी वरिताऊं। माना मोबाइल बटूं में माना 10,000 रुपया कैश सर्विस कार्ड। पुलिस में छा आहियो? असां मां PC आहियां, सिपाही आहियां। किथे तुंहिंजी ड्यूटी आहे? डिस्ट्रिक्ट जेल में शुरू करो। तव्हां जेका बाला ऑफिसरनि खे हिते ॿुधायो की थाणे ते इतला कयो आहे? मां इतला उते ॾिनो आहे।